नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी में आवां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असीं कासमाबाद में मौजूदु आहियूं, हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में। भई सिंध कचहरी जो सिलसिलो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त भलारो रमज़ान जो महीनो आहे। भलारे महीने जूं बरकतूं ऐं उन्हनि बरकतुनि सां गॾु असां पंहिंजे हिन ख़ासि जेको ई प्रोग्राम कयो आहे रमज़ान शरीफ़ जे हवाले सां सिंध कचहरी, उन में सुघड़ बि आहिनि, दीनी स्कॉलर बि आहिनि, शाइर अदीब बि आहिनि ऐं जेको आहे सो उन सिलसिले खे बरक़रार रखंदे असां सां जेके नातख़्वान आहिनि तमामु ज़बरदस्त, उन्हनि खे बि ॿुधिबो ऐं रमज़ान शरीफ़ जी फज़ीलत जे हवाले सां दीनी स्कॉलरनि खे ॿुधिबो। आजिज़ रहमतुल्लाह असां सां गॾु आहे साईं लाखो साहिबु, अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहिबु मौजूदु आहे। ॿियूं आम शख़्सियतूं सुघड़ ऐं दीनी स्कॉलर। साईं हीअ अॼु जेको असां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो हिन भलारे महीने जी फज़ीलत ऐं भलारे महीने जे हवाले सां को पैगाम ॾियणु चाहियो था माण्हुनि खे तव्हां अॼु साईं? यकीनन ही पंहिंजी कचहरी आहे ऐं कचहरीअ में जॾहिं ज़िक्र हले पियो रमज़ान मुबारक महीने जो, त हिन महीने जी बरकत पंहिंजी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन रमज़ान मुबारक जे रोज़े जे रखण ऐं खोलण जी बरकत जेका आहे उहा अॼु खां अॻु में कंहिंखे न मिली। हालांकि अलाह साईं क़ुरान पाक में फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। त ए ईमान वारो, अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया, रुगो अव्हां ते न पर ईअं जीअं अव्हां खां अॻियनि ते बि रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ। पर उन्हनि जे रोज़नि में ऐं असांजे रोज़नि में फ़र्क़ु आहे। ॿियनि खे ॿिया महीना मिलिया हुआ पर असां अव्हां खे रमज़ान मुबारक जो भलारो महीनो मिलियो। ऐं रमज़ान मुबारक महीनो ईअं आहे जीअं मुंहिंजे आका फरमायो त जीअं 1,24,000 नबीअनि में अंदरि उन्हनि में मुंहिंजी अज़मत रिफ़त ऐं शान आहे, तीअं 12 महीननि में वरी रमज़ान मुबारक सरदार महीनो आहे। माशाअल्लाह। छो त ॿियनि महीननि जे अंदरि बि ख़ुदा जूं आम रहमतूं नाज़िल थींदियूं रहनि थियूं, पर हीउ नुज़ूल क़ुरान जो महीनो आहे। यानी साहिब क़ुरान थो फरमाए त हीउ महीनो रहमतुनि भरियो। सहरी जे टाइम ते ज़फ़र साईं तव्हांखे ॿुधायां त माण्हू जॾहिं रोज़े रखण महिल उथे थो, ताम लॻाए थो, मानी खाए थो, जेको हुनजो हाल आहे उन हाल सारो दस्तरख़्वान लॻो। अल्लाह तबारक व तआला जो फ़रमान आहे, हदीस क़ुदसी आहे ऐं असांखे ॿुधाइण वारो आका मदीने वारो साईं आहे। त रब्बुल आलमीन फरमाए थो त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहिरीन। अल्लाह बेशक अल्लाह ऐं उन जा फ़रिश्ता सहरी करण जे वारे जे मथां रहमतुनि जो नुज़ूल कंदा। माशाअल्लाह माशाअल्लाह, वाह वाह। यानी हिकु तरफ़ अल्लाह ताला पंहिंजे महबूब लाइ फरमायो त अल्लाह ऐं उन जा फ़रिश्ता पंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलीनि था। साॻियो ई रब्बुल आलमीन फरमाए थो त मुंहिंजो दुरूद त मख़सूस मुंहिंजे महबूब लाइ आहे, पर दुरूद हिकु तरफ़ रहमत बि आहे। उहा साॻी रहमत मूं रब्बुल आलमीन जी उन्हनि जे मथां बि नाज़िल थिए थी जेके सहरी करण वारा आहिनि, माशाअल्लाह, रोज़े रखण वारा आहिनि। मां ज़फ़र साईं इहो चवंदो आहियां त हिकिड़ो माण्हू मरीज़ आहे, रोज़ो अल्लाह साईं उनखे रिआयत ॾिनी आहे, या मुसाफ़िर आहे, सफ़र में निकिरण वारो, उनखे रिआयत आहे, पर उन मरीज़ ऐं मुसाफ़िर खे सहरी करणु खपे। छो त हीअ सुन्नत आहे। हुज़ूर फरमायो सहरी करणु मुंहिंजी सुन्नत आहे, ऐं जॾहिं उहो सहरी कंदो त अल्लाह जूं रहमतूं हुन ते नाज़िल थींदियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पंहिंजे कचहरी जो सिलसिलो ऐं सिंध कचहरी सिंध टीवी जो प्रोग्राम सक़ाफ़ती कचहरी, जीअं पाण चवंदा आहियूं त हीअ जेके सिंध टेलीविज़न नेटवर्क सिलसिलो शुरू कयो उहो इन जे करे त जेके असांजूं उजड़ियल ओताकूं आहिनि उन्हनि खे आबाद कयूं, ऐं जेके असांजो ईंदड़ नसुल आहे, नौजवान आहिनि जिन खे सिंध जे कल्चर बाबति ॼाण कोन्हे, उनखे ओताकुनि जे बाबति ओताकुनि जा जेके उसूल ऐं ज़ाब्ता, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जेके वॾड़नि जी कॾहिं बि ओताक में कॾहिं बि को माण्हू वेहंदो साईं, अव्हांखे बि ख़बर हूंदी त वॾे जी इजाज़त खां बिना सवाल ई पैदा नथो थिए त केरु माण्हू ॻाल्हाए, भले उहो पाण केतिरो वॾो हुजे, उमिरि रसीदा हुजे, वॾो माण्हू हुजे, पर जेको मुअज़िज़ वेठो हूंदो, जेको तव्हां ओताक धणी वेठो हूंदो ऐं वॾड़ो हूंदो, उन जीअं पाण जंहिंखे चवंदा आहियूं चङो, चारि चङा हूंदा आहिनि, उहे चङा हूंदा आहिनि, उन जी इजाज़त वठी ऐं ओताक असुल में हिकिड़ो सखावत जो इज़हार आहे। बिल्कुलु असांजी सिंध खां सवा काथे बि ओताक न आहे। ओताकी माण्हू चाहींदो त ॿ महिमान अचनि त मां उन्हनि जी ख़िदमत कयां। ओताकी उन लाइ हंधु टपड़ खणी ईंदो, हथ धुआरींदो, मानी खाराईंदो, ख़िदमत कंदो। माना उहो ओताक खोलियो वेठो आहे त को महिमान अचे, मुंहिंजो महिमान बणिजे त मां उनजी ख़िदमत कयां। जंहिं दौर में केरु कंहिंजो न हुजे, अहिड़े दुनिया जे अंदरि, अहिड़े माहौल जे अंदरि जेकॾहिं अॼु बि असांजी सिंध में
के वीचारा सुखनवर सचा जन जो ओताकूं आहिनि, आहिनि बिल्कुलु महिमाननि जो इस्तक़बाल कनि पिया त इहा असांजी ओताक हिकु सखावत जो इज़हार आहे ऐं ख़ासि करे हिन महीने में उन ओताक ते जॾहिं रोज़े खोलण जो इंतज़ामु कयो वञे थो त उन रोज़े खोलाईंदड़ ओताकीअ जो छा माशाअल्लाह, वाह वाह, इहे शयूं आहिनि, इहा ई सिंध जी सूंहं आहे, सिंध जो कल्चर, सिंध जी सकाफ़त, रवादारी ऐं कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधायूं। असां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे हवाले सां हीउ ख़ासि प्रोग्राम कयो आहे जेको सिंध कचहरी, उन में आजिज़ अलाह ॾिनो हाले पोटो असां सां मौजूदु आहे ऐं वरी आजिज़ साहब जे हटड़ी शहर असांजो हैदराबाद जो पाड़ेसरी तमामु मशहूरु शहर आहे, उतां खां पंहिंजे हिन कचहरी में नौजवान नाथवान आहे ऐं आजिज़ तखलुस बि हुन जो ऐं मुंहिंजो गॾियल आहे। मां आजिज़ रहमतुल्लाह आहियां। असांजा आलमे दीन चवंदा आहिनि साईं अलाह जी रहमत आजिज़ नाहे थींदी, पर मां उन्हनि खे अर्ज़ु कंदो आहियां त साईं अलाह जी रहमत हूंदी ई आजिज़नि लाइ, आजिज़नि लाइ, अलाह जी रहमत हूंदी आजिज़नि लाइ। सो ही बिस्मिल्लाह जी अलाह आजिज़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदाए खुदावंद जी त हर शइ मोहम्मद जी हबीबे किबरिया जो को हिसाब न आहे, न जमदो न अॻ में जायो, दुनिया में अञा ताईं आयो, जनाबे मोहम्मद जहिड़ो जनाब न आहे। सुभान अल्लाह। खुदाई खुदावंद जी त हर शइ मोहम्मद जी हबीबे किबरिया जो को हिसाब न आहे। सुभान अल्लाह। अकुल कम कंदो छा कंहिंजो बो इसरार ऊने में, नबी नूर बनजी आयो बशर जे नमूने में। माशाअल्लाह माशाअल्लाह। अकुल कम कंदो छा कंहिंजो बो इसरार ऊने में, नबी नूर बनजी आयो बशर जे नमूने में। मिलियो ॾाज कहिड़ो कंहिंखे क़ुरान जहिड़ो कंहिंखे, ॾिनो ॾाज में अरॾातर किताब ई न आहे, न जमदो न अॻ में जायो, दुनिया में अञा ताईं आयो, जनाबे मोहम्मद जहिड़ो जनाब ई न आहे। निमाज़ूं ज़कातूं रोज़ा पढ़ण हज सवाबा, मगर मुस्तफ़ा जी मोहब्बत अमल लाजवाबा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। निमाज़ूं ज़कातूं रोज़ा पढ़ण हज सवाबा, मगर मुस्तफ़ा जी मोहब्बत अमल लाजवाबा। अथई जे मदीने वारो पुटनि माउ पीउ खां प्यारो, ईअं सम्झ अहिड़ो ॿियो को सवाब ई न आहे। न जमदो न अॻ में जायो, दुनिया में अञा ताईं आयो, जनाबे मोहम्मद जहिड़ो जनाब ई न आहे। निधण को ग़ुलाम नबी तूं नाही ख़ातिरी कर, महेसर मदाही कंहिंजो आहीं ख़ातिरी कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। निधण को ग़ुलाम नबी तूं
नाही खातिरी कर महेसर मदाही के जो अही खातिरी कर सना पढ़ंदड़न जे खातिर सना ॿुधंदड़न जे ख़ातिर उन्हनि कान इंशाअल्लाह हिसाब न आहे न जमंदो न अॻ में जायो दुनिया में अञा ताईं आयो जनाबे मुहम्मद जहिड़ो जनाब ई न आहे खुदाई खुदावंद जी आ त हर शे मुहम्मद जी आ हबीबे किबरिया जो को हिसाब ई न आहे न जमंदो न अॻ में जायो दुनिया में अञा ताईं आयो जनाबे मुहम्मद जहिड़ो जनाब ई न आहे सुभान अल्लाह सना साईं वाह वाह ज़बरदस्त है आज जला ने लेंग लेंग ठारे छ हाँ। मुसलमानो मोहम्मद जी सना गायण सवाब आहे जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब वाह वाह माशाल्लाह ऐं कचहरी सिलसिले खे अॻिते वधायूं नात बि ॿुधोसीं वरी सुघड़ ॾे हलूं अहमद अली उत्तरादी बि ईअं सम्झ त वॾो हिकिड़ो कुहाड़े निमा सुघड़ आहे हां साईं बिल्कुल असुल में कुहाड़े जो त वरी ॿिए खे तखलुस आहे हिकिड़ो त वेठो आहे कुहाड़ो ॿियो बि बुझारत जो लोक त भला इहो ही थोरी हिकिड़ी मां हिन प्रोग्राम जे मार्फत तां हिकिड़ी ॼाण वठणु थो चाहियां ही जेके नात आहिनि इहे लोक अदब में अचनि था या हिन जी तव्हांखे ॿुधायां ज़फ़र साईं नात बुनियादी तौर ते लफ़्ज़ असांजो न आहे असां वटि मुरवज लफ़्ज़ आहे मदाह मदाह ऐं मदाह सां गॾु मौलूद सही त मौलूद असांजो निज सिंधी लोक अदब जी सिंफ वाह वाह माशाल्लाह मौलूद आम तौर ते असांजे महफ़िलुनि में नात ख़्वान कॾहिं नात बज़ाहिर मदाह हूंदी आहे पर उनखे मौलूद चवंदा हुआ मौलूद ई मौलूद पढ़े पियो पर न मौलूद उहो आहे जंहिंमें हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जो ज़िक्र हुजे उहे माशाल्लाह मौलूद जूं महफ़िलूं सजायूं वेंदियूं आहिनि मौलूद माना नओं ॼावल ॿार मदाह माना मदाह जेके चवंदा वरितल आहे त इहो मौलूद डॉक्टर नबी बख्शान बलोच लोक अदब स्कीम जेका सिंधी अदबी बोर्ड शुरू कई हुई उन में मौलूद ते निजो किताब छपियल आहे वाह वाह माना ही असांजो जेको मौलूद आहे सिंधी उहो निज लोक अदबी आहे इहा बि सुगड़ाए पियो माना ही जेको पंहिंजो सिंध कचहरी जो सिलसिलो आहे जीअं हिन दफ़े असां रमज़ान शरीफ़ जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम कयो आहे जिन में असां मौलूद मदाह मुस्तफ़ा ऐं सिंध टेलीविज़न मदाह मुस्तफ़ा अॼुकल्ह करे पई ऐं सॼी सिंध में उन्हनि जा मुक़ाबिला बि हलनि पिया ज़बरदस्त फाइनल थियण वारी आहे कुझु फाइनल थिए पई कुझु फाइनल थियनि पिया ऐं तमामु वॾा मदाह आहिनि जिन उन्हनि में हिसो वरितो आहे जेके आहिनि आम तौर ते नात ख़्वान पर असांजे सिंधी डॉक्टर नबी बख्शान बलोच चयो त बाबा ही मदाह ई आहिनि यानी मदाह पढ़ण वारा त इहो असांजो निज सिंध टीवी लोक अदब जी इहा बि हिकिड़ी जेका आहे लोक अदब जी अहमियत ऐं अफ़ादियत जे हवाले सां सिंफ़ खई आहे माशाल्लाह ऐं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं अहमद अली उत्तरादी बि वेठो आहे पर हिकिड़ी मां सम्झां थो हिकिड़ी नंढड़ी साई वठूं ऐं साई खां पोइ अहमद अली खे लाॻीतो ॿुधूं त जीअं ॿुधंदड़ हा नाज़रीन हिकिड़ी नंढी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसिताईं असां सां गॾु रहिजो भलीकार कासमाबाद हैदराबाद में मौजूद आहियूं ऐं अॼु रमज़ान मुबारक जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम सिंध कचहरी जो सिलसिलो असां सां मौलवी साहिबान स्कॉलर मौजूदु आहिनि मदाह मौजूदु आहिनि जेके नात ॿुधाइनि था शाइर सुघड़ मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ माण्हू मौजूदु आहिनि ऐं कासमाबाद में मौजूदु आहियूं हिन ब्रेक खां अॻु में साई खां अॻु में असां हलियासीं सुघड़नि जे पासे त अहमद अली उत्तरादी असां सां मौजूदु आहे अहमद अली उत्तरादी असांजो तमामु भलोड़ सुघड़ ऐं असांजी सुघड़नि जी तंज़ीम सलात ज़िले हैदराबाद जो जनरल सेक्रेटरी तमामु वॾो जाखोड़ी सुघड़ आहे माशाल्लाह अहमद अली बिस्मिल्लाह असुल कचहरीअ खे अहिड़ो रंग ॿुधाए जो ही जेके मट दिला पिया आहिनि सभु भॼी वाह वाह हा वाह साईं वाह आहे वाकई अहमद अली ईअं उत्तरादी धक्को लॻो न साईं हाल पिरियां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हुस्न में वधियासीं हिननि खां मोहम्मद मुस्तफ़ा आहे वाह शाह
हुस्न में वधियल सिनन का मोहम्मद मुस्तफ़ा आहे सवे सिंगार कन सोना मिठे जो मट को नाहे भली ही शब्द कटे शाखूं पो भी लालण का लहराए इशारो जे करे आका विझे कमर भी केराए हड्डी रुख तां वञे पर्दो फुटी पिरभात पई आहे पयो चौ बोल चीहन में थी वज रात के छाहे हुकुम जिब्राइल के आयो जल्दी पर्दे के वो ठाहे चवा तो चाह मां चांडिया घड़ी मन घोट घुराए कया दीदार दिलबर जो अहमद अली आस इहा आहे हुस्न में वध हसीनन का मोहम्मद मुस्तफ़ा आहे मोहम्मद वाह उतराजी वाह वाह साईं वाह बिस्मिल्लाह हाँ सही अर्ज़ु थियो त केर तो पहुची सके मुस्तफ़ा जे शान के सुभान अल्लाह वरफाना लक केर तो पहुची सके मुस्तफ़ा जे शान के मालिक पंहिंजे महबूब ला जोड़ियो हिन जहान के अर्श ते मौला घुरायो साहिब सुल्तान के ॾिनई इनाम उम्मत लाइ रूबरू मेहमान के मोटीअ जे मुरसल कयो आम हिन ऐलान के 5 वक्त नमाज़ू पढ़ी राज़ी कयो रहमान के केर तो पहुची सके मुस्तफ़ा जे शान के केर तो पहुची सके मुस्तफ़ा जे शान के वाह वाह अञा से अर्ज़ु थियो त वाह वाह सूंहं मुंहिंजे सजण जी जो ॾेहनि में ॾकार आहे वाह वाह सूंहं मुंहिंजे सजण जी जो ॾेहनि में ॾकार आहे भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंजो यार आहे वाह 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 सही हसीन ॿिया बि खोड़ आहिनि हुस्न जा परवर करे हार सिंगार पाण खे ठाहिनि पिया हर हर वरी खोले वार कुल्हनि ते रखनि कारा कारी हर त बि मट न मोजे महबूब जो भली सोना पाइनि पर मोजो त जानबू सभिनी सोननि जो ई सरदार आहे भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंजो यार आहे वाह साईं वाह साईं वाह साईं शीरिन लाइ फरहाद कीअं पहाड़ विधो ॾारे राधन बि छॾियो हीर ख़ातिर तख़्त विसारे मिस्र जे माइन कटिया हथ यूसुफ ॾे निहारे पर जन ॾिठो मुड़की मिठे महबूब मुंहिंजे प्यारे तन घर बार भी घोरे मथां सिर भी कयो निसारा भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंजो यार आहे वाह साईं वाह उतराजी वाह साईं गवन में हंड बकरनि जा छो न सचा हुजनि मखण अंब अंगूर केला हुजे ॾाढू वजीका कण खंड माखियूं मिसरियूं भली मेड़े कजनि मण पर कदा कहिड़ी हमसरी मुंहिंजे सुहिणे साजण सजण मिड़नी ख मिठी लालण जी रुगो लिब संधी लिगारा भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंजो यार आहे वाह साईं वाह साईं हाथुनि जे हलण जी इहा सुहिणी टोर ॿुधी छॾ पखियुनि में हलंदो लाॾस आहे मोर ॿुधी छॾ हरणी जो हलण सबक सुहिणो ज़ोर ॿुधी छॾ पर कया पीढ़ीअ जे कदमनि त सभई घोर ॿुधी छॾ मुंहिंजे दिलबर जे अॻियां खाधी हणनी हारा भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंजो यार आहे वाह उतराजी वाह रे वाह सही सरिया मटर मुद ते भली फुलार जी बीहनि राबेल जबीली मोतियो के इकठा गुल कजनि अतुर अंबीर छो न सवे सुरहा तेल हुजनि पोइ बि मुंहिंजे पीढ़ीअ जे न पसीने साण पुजनि जन घिटनि में मुंहिंजो गोहर घुमे तन घिटनि में हुबकारा भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंजो यार आहे वाह रे वाह मुर्की जॾहिं मुंहिंजो सुहिणो सजण ॻाल्हाए बुलबुल ऐं कोयलियूं बि किरनि कंध झुकाए चंड तारा कतियूं कुतुब पियो सिज बि शर्माए अहिड़ो दुनिया में कंहिंजो दिलबर आहे त ॿुधाए अहमद अली चांडिया मस्तान थिया जन बि कयो दीदार आहे भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंजो यार आहे भलो कंजो यार आहे वाह अहमद अली चांडिया वाह साईं वाह वाकई बाक़ाया मत भञी छॾियईं जीअं चयो तव्हां त बाबा जहिड़ी ॿुधा वाह वाह रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो वरी सना मोहम्मद अली जेका ॻाल्हि कई ज़फर साईं असांजे उस्ताद साईं बि चयो आहे त माशूक दुनिया जा पर पाइनि हिकु मुर्क हबीब जे मट छो त हिन ॾिसो न भली तव्हां भेटे ॾिसो भलो कंहिंजो यार त इहा भेट असांजे शाइरनि हज़रत हाजी ग़ुलाम नबी महसिर रहमतुल्लाह अलैह चयो त माशूक दुनिया जा हिक पासे मुंहिंजो ढोलण अरबी हिक पासे उस्ताद साईं चयो त हाजी साहब हिक पासे छो थो करीं जी मोहम्मद मलूक तूं ॿुधाए भला जी मां तो चवां त न हिकु जहिड़ा ई न आहे माशूक दुनिया जा पर पाइनि हिकु मुर्क हबीब जे मट खणी मुश्क खथूरियूं मण लाइन पर पाक पसीने मट न आहिनि किथे यार तुंहिंजा किथे मोजो सजण एहसास अचई हिकु जहिड़ो करणु बेसमझ ख़ता थई समझी वञ हू शान मथे आ ही छा हिने माशूक दुनिया जा पर पाइनि हिकु मुर्क हबीब जे मट न उन्हनि आशिकनि पंहिंजे अंदाज़ सां इश्क जो अंदाज़ पंहिंजे महबूब खे कीअं मथे खणी था अचनि महबूब जी सना वाह से वाह इहा वरी ॻाल्हि आहे ऐं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो सिंध कचहरी सिंध टीवी जो प्रोग्राम
इन भलारे महीने जो असां फ़ाइदो वठंदे असां वटि दीनी स्कॉलर मौलाना सफदर अली अल अज़हरी साहब अज़हर यूनिवर्सिटी मिस्र तमामु हिकिड़ो वॾो इदारो आहे ऐं उतां खां असां पढ़ी आया आहिनि वाह, वाह। पंहिंजे हिन सिंध कचहरी में महिमान थिया आहिनि मौलाना सफ़दर संदनि जी महिरबानी आहे ऐं असांजे हिन प्रोग्राम में आया आहिनि ऐं असां हुनखे भलीकार बि चऊं था। हिन रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे हवाले सां छा तव्हां पैगाम ॾींदव, छा ॿुधाईंदव हिन सिंध कचहरी जे थ्रू जेका महिल सॼी दुनिया ॾिसे पई हिन प्रोग्राम जे हवाले सां छा पिया असांखे अॼु ॿुधायो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सूरतुल बक़रा जी ही आयत मुबारका इन में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे ख़िताब फ़रमाए थो। वॾे मर्तबे वारो सहाबी हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु खां कंहिं नसीहत पुछी, जीअं असांजे सिंध में बि इहा हिकिड़ी रिवायत आहे त कंहिं बुज़ुर्ग ॾे को वेंदो आहे या कंहिं आलिम ॾे हाफ़िज़ ॾे या कंहिं सुठे माण्हूअ ॾे त उनखे नसीहत लाइ आख़िर में चवंदो आहे। त हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमायो त तव्हांखे मां इहा नसीहत कयां थो, जॾहिं बि क़ुर पाक में या अय्युहल्लज़ीन आमनू जो सीगो अचे, जुमिलो अचे, इन में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे ख़िताब फ़रमाए थो सिधो सऊं। इन खे गौर सां ॿुधो। इन में किन ॻाल्हियुनि करण जो अल्लाह ताला हुकुम फ़रमाए थो ऐं किन खां मना कर फ़रमाए थो। त इन आयत में अल्लाह तबारक व तआला टिनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र फ़रमायो आहे। हिकु ॻाल्हि इहा त तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु फ़रमाया विया आहिनि हिन महीने जा, ऐं ॿियो इहो फ़रमायो वियो त पुठियुनि पहिरियुनि उम्मतुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु हा। ऐं उलमा इकराम फ़रमाइनि था त पहिरियुनि उम्मतुनि में हर महीने जी 13, 14, 15 तारीख़ हूंदी हुई, पर रमज़ानुल मुबारक हिन उम्मत खे अता कयो वियो हदीअ जे तौर ते। ऐं टी ॻाल्हि इहा फ़रमाई वई त इन जो मक़सदु आहे लअल्लकुम तत्तक़ून, ताकी तव्हांजे अंदरि में परहेज़गारी अचे। जहिड़ी तरह आयत सगोरीअ में टिनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे, अहिड़ी तरह सां रमज़ानुल मुबारक जे हवाले सां बि टिनि ॻाल्हियुनि खे गौर कयो वञे। अवल एहतिराम रमज़ान आहे, एहतिराम रमज़ान, एहसास रमज़ान, ऐं उन खां अलावा जेको आहे पैगाम रमज़ान। एहतिराम रमज़ान जे हवाले सां कई हदीस मुबारक मौजूदु आहिनि, जंहिंमें जेको सहाबा इकराम ऐं खुलफ़ाए राशिदीन जा अक़वाल ऐं अहकाम मौजूदु आहिनि त रमज़ान जो जहिड़ी तरह सां रोज़ो रखणु फ़र्ज़ु आहे, अहिड़ी तरह सां उनजो एहतिराम बि फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं बीमारीअ जे करे को उज़ुर आहे ऐं उहो फ़िदियो ॾिए थो ऐं अल्लाह ताला उज़ुर खे क़बूल फ़रमाए थो, ऐं उहो बि उलमा इकराम मुफ़स्सिरीन ऐं मुहद्दिसीन फ़रमाइनि था त ख़ैर ख़्वाह ऐं मुसलमान डॉक्टर जॾहिं चवे त तव्हांजे जान खे ख़तरो आहे ऐं तव्हां रोज़ा न रखो, त पोइ उहो उन जी ॻाल्हि ते अमल करे ऐं हुन जी जॻह ते फ़िदियो ॾींदो मिस्कीन खे, मुस्तहिक़ खे। पर उन जे हवाले सां बि इहो फ़रमायो वियो त तव्हां जेकॾहिं को रोज़ो नथो रखे उज़र जे करे, तॾहिं बि उहो सरेआम खाइणु पीअणु उनखे मना फ़रमायो वियो आहे। त एहतिराम रमज़ान ज़रूरी आहे। ॾिठो वञे थो इन में तमामु वॾी कोताही कई वञे थी। रमज़ान मुबारक जो एहतिराम फ़र्ज़ु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे एहसास रमज़ान, जीअं ॿियनि आलिमनि ऐं अदीबनि ऐं उन्हनि बि फ़रमायो त रमज़ान मुबारक जी बुख ऐं उन खे इहो महसूसु कंदे हिकिड़ो अहसासु कजे त असांजे केतिरा ग़रीब आहिनि, मुस्तहिक़ आहिनि, ऐं जॾहिं असांजी बुख ऐं उन में इहा हालत थी वञे थी त उन्हनि सां बि इहा ई हालत हूंदी। लिहाज़ा सखावत कई वञे, अलाह जे नाले ते ख़ैर ख़ैरात कयो वञे ऐं इहो हिकिड़ो जज़्बो पैदा कयो वञे। ऐं अहिड़ी तरह सां पोइ पैगाम रमज़ान बि इहो ई आहे त अल्लाह तबारक व तआला हिन खे रोज़े खे हुकुम फ़रमायो वियो आहे ऐं हीउ रोज़ो हर मुसलमान खे रखिणो आहे, आकिल बालिग़ मुसलमान आहे ऐं उन जे मथां इहे रोज़ा फ़र्ज़ु आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां इन में फ़ितरो ॾिनो वञे थो, ज़कात ॾिनी वञे थी, ऐं उहो उन हिसाब सां यानी ताकी ॿिए कंहिंजी इज़त नफ़्स मजरूह न थिए ऐं उनखे हदी जे तौर ते ॾेई सघे थो। ऐं ॿी हिकिड़ी हदीस मुबारक आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर शरीफ़ ते तशरीफ़ फ़रमा थियनि था ऐं क़दम मुबारक रखनि था ऐं पहिरें ॾाके ते चवनि था आमीन, वरी ॿिए ॾाके ते क़दम मुबारक रखनि था ऐं वरी फ़रमाइनि था आमीन, ऐं टे ॾाके ते क़दम मुबारक रखनि था ऐं फ़रमाइनि था आमीन। सहाबा इकराम अर्ज़ु कनि था, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कॾहिं बि ईअं असां न ॾिठो तव्हांखे त तव्हां मिंबर ते चढ़ी रहिया आहियो, तशरीफ़ फ़रमा थी रहिया आहियो ऐं तव्हां हर ॾाके ते आमीन चओ। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मूं वटि आयो, हाज़िर थियो ऐं चईं त जेकॾहिं रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे
ऐं मोमिन मुस्लिम जेको आहे सो इबादत करे रोज़ा रखी अलाह खे राज़ी न करे ऐं जन्नत पंहिंजे लाइ मुस्तहिक न बणाए त उहो हलाक ऐं बर्बाद थी वञे, त मूं चयो आमीन। अहिड़ी तरह सां ॿिए ॾाके ते जेको आहे सो जंहिंजा वालिदेन हयात हुजनि ऐं उन्हनि जी ख़िदमत करे ऐं हो जन्नत जो मुस्तहिक न बणिजे त उहो बि बर्बाद ऐं हलाक थी वञे, मूं चयो आमीन। ऐं टे ॾाके ते जॾहिं मूं क़दम मुबारक रखियो त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो नालो ऐं इस्म मुबारक वरितो वञे ऐं को मुसलमान दुरूद न पढ़े उहो बि हलाक ऐं बर्बाद थी वञे। ऐं गौर करण जी ॻाल्हि आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला रहमतुल लिल आलमीन मबूस करे हिन काइनात ऐं धरतीअ ते मबूस फरमायो मोकिलियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन आहिनि। उन जे बावजूदि बि रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे ऐं को मुसलमान हरू भरू बग़ैर कंहिं उज़र जे रोज़ो न रखे त पाण आमीन था चवनि। दुआ करण वारो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आहे ऐं उन ते आमीन चवण वारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन मां रमज़ानुल मुबारक जी फ़ज़ीलत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। ऐं ॿी कई हदीस मुबारक आहे जेकॾहिं को इफ़्तारी कराए थो मुसलमान कंहिं मुसलमान खे रोज़ेदार खे त उनखे बि ओतिरो ई सवाबु ॾिनो वेंदो। अगरचे हो लस्सीअ जो ढुक कंहिंखे प्यारे थो या कतल या खजूर कंहिंखे खाराए इफ़्तार कराए थो त उनखे बि रोज़े जे बराबरि उनखे सवाबु अता कयो वेंदो। इन खां अलावा रमज़ानुल मुबारक जी ख़ुसूसियत ऐं फ़ज़ीलत इंतिहाई जेका अहम आहे उहा इहा आहे त आम ॾींहंनि में जीअं असां नफ़िल पढ़ूं था ऐं फ़र्ज़ु पढ़ूं था त नफ़िल जो सवाबु नफ़िल जो मिले थो, फ़र्ज़ जो सवाबु फ़र्ज़ु मिले थो। पर रमज़ानुल मुबारक में नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि थी वञे थो ऐं फ़र्ज़ जो सवाबु 70 फ़र्ज़नि जे बराबरि। इहा हिकिड़ी वॾी फ़ज़ीलत आहे। 11 महीननि में जेकॾहिं असां चाहियूं कोशिशि कयूं त असां नफ़िल खे फ़र्ज़ जे मुक़ाबले में आणे सघूं, बराबरि आणे सघूं, असां नथा करे सघूं। पर अल्लाह तबारक व तआला जो केॾो फ़ज़्ल ऐं इनाम आहे जो रमज़ानुल मुबारक में जेकॾहिं को सदको ख़ैरात करे थो, नफ़िली इबादात करे थो, उनखे फ़र्ज़ जे बराबरि सवाबु मिले थो ऐं फ़र्ज़नि जो 70 फ़र्ज़नि जे बराबरि। मौलाना साहब हिकिड़ी तमामु सुठी ॼाण ॾिनी ऐं पैगाम ॾिनो हिन सिंध कचहरी जे थ्रू जेको माण्हुनि खे रमज़ान शरीफ़ जे हवाले सां। बेशक प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था पर हिकिड़ी नंढी वठूं था साही ऐं साही खां पोइ वरी अचे मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहियूं। नाज़रीन भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं ऐं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो बि हले पियो ऐं भलारे महीने जे हवाले सां असां इन्हनि प्रोग्राम जे थ्रू नाज़रीन खे जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे के दीनी जेके असांजा स्कॉलर आहिनि उन्हनि खां के हिदायतूं के उन जा उसूल ज़ाब्ता ऐं बहितरीन ॻाल्हियूं ॼाण ॾियारियूं था। कीअं पिया ॾिसो अॼु की हिन प्रोग्राम यकीनन ज़फ़र साईं कचहरी आहे पर अॼु हिन कचहरी जो मौज़ू दीनी कचहरी आहे। एहतराम रमज़ान जीअं साईं चई वियो, एहसास रमज़ान ऐं पैगाम रमज़ान। बिल्कुलु त हीअ असांजी पैगाम रमज़ान सिंध कचहरी आहे जंहिंमें रमज़ान मुबारक जो पैगाम छा आहे ऐं ख़ासि करे रोज़े जी अहमियत आहे उन हवाले सां। ऐं वरी असांजे सुघड़नि ऐं शाइरनि खां जेको सनाख़वानी ॿुधूं पिया त यकीनन उहो हिन रमज़ान मुबारक जे रहमत इहो पंहिंजे लोक अदब जो हिसो बि आहे ऐं उनखे बि कचहरी जे हवाले सां असां सां तुराब अली तुराब आहे मौजूदु। ॿुधूं उनखे सुघड़ा शाइर तुराब अली तुराब तव्हां नालो खयो आहे त मूंखे यादि अचे थो त हज़रत मौला काइनात मौला अली अलैहिस्सलाम जन जो बि लक़ब आहे अबू तुराब यानी मिटीअ जो पीउ। त हिकु भेरे पाण सुतल हुआ मस्जिद नबी जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया त संदन जिस्म मुबारक तां चादर जो पलांद लथल हो ऐं उहो जिस्म मिटीअ ते लॻण करे मिटी लॻी वई हुई। त हुज़ूर साईं जीअं जो मथां आया त मुस्कुराए हुज़ूर फरमायो कुम या अबा तुराब, ए मिटीअ जा पीउ मथे उथी। त हज़रत अली साईं साहबा खे फरमायो त मूंखे अली सॾींदो बि सुठी ॻाल्हि आहे, असदुल्ला बि मुंहिंजो लक़ब आहे, पर अॼु मुंहिंजे महबूब मूंखे अबू तुराब सॾियो आहे। जेकॾहिं अबू तुराब सॾींदो त मुंहिंजे महबूब जो सॾणु आहे ऐं उन में मुंहिंजे लाइ अञा वधीक ख़ुशी थींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाले वारो असां वटि शाइर आहे तुराब अली तुराब। मुबारक महीनो भलाइन भरियो आहे। सुभान अल्लाह। मुबारक महीनो भलाइन भरियो आहे, फिरी माह ॿारियो विसाली वरियो आहे। सुभान अल्लाह, वाह वाह। मुबारक महीनो भलाइन भरियो आहे, फिरी माह ॿारियो विसाली वरियो आहे। तुराबा ई तह दिल भलो ऐं भलारो। सुभान अल्लाह।
तुराबा ही तय दिल भलो ऐं भलारो ही फिरदोस बिस्तन जो ज़ाहिर ज़रियो आहे सुभान अल्लाह वाह वाह मुबारक महीनो ही महबूब आयो सुभान अल्लाह मुबारक महीनो ही महबूब आयो मिठो माह बारूं आ महजूब आयो तुराबाद तंहिं लाइ चयो ख़ुदि ख़ुदा तुराबाद तंहिं लाइ चयो आहे ख़ुदा ख़ुदि मिठनि मोमिननि लाइ थी मनसूब आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोटी आयो माह ही रमज़ान आहे सुभान अल्लाह मोटी आयो माह ही रमज़ान आहे जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे सुभान अल्लाह मोटी आयो माह ही रमज़ान आहे जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे थियो ॾहो पहिरियों शुरू रहमत संदो सुभान अल्लाह थियो ॾहो पहिरियों शुरू रहमत संदो छोटकारे जो मथां ऐलान आहे सुभान अल्लाह जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे मान ॾेई तंहिंजी कयो इज़त अज़ीम मान ॾेई तंहिंजी कयो इज़त अज़ीम रब कयो जंहिंजो मथां हूं मान आहे जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे सुभान ही महीनो मुंहिंजो आहे ख़ुदि रब चयो सुभान अल्लाह बेशक ही महीनो मुंहिंजो आहे रब ख़ुदि रब चयो राज़ी थियो ख़ुदि पाण रब रहमान आहे जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे सुभान अल्लाह जंहिंमें जन्नत ऐं मिले फिरदोस थी सुभान अल्लाह जंहिंमें जन्नत ऐं मिले फिरदोस थी सो सखी आयो हली सुल्तान आहे सुभान अल्लाह जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे ही इबादत जो महीनो ख़ासि आम सुभान अल्लाह ही इबादत जो महीनो ख़ासि आहे मोमिननि लाइ थी आयो महिमान आहे जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे क़ैद ज़ंजीरुनि में थी इब्लीस वियो वाह वाह महिरबानी वाह क़ैद ज़ंजीरुनि में थी इब्लीस वियो वाह काबू कोटनि में थियो शैतान आहे वाह क़ैद ज़ंजीरुनि में थी इब्लीस वियो काबू कोटनि में थियो शैतान आहे जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे अरबो अजम ईरान ऐं सिंध में हली हो अरबो अजम ईरान ऐं सिंध में हली थी सचो साथी आयो सुभान आहे सुभान अल्लाह जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे ॾोह ॾोहनि ऐं अज़ाबनि खां अॻे हो ॾोह ॾोहनि ऐं अज़ाबनि खां अॻे कुल क़बर जो सभु मिलियो सामान आहे वाह जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे मोटी आयो माह ही रमज़ान आहे ॾियां मुबारक हिन महीने जी तुराब वाह वाह सुभान अल्लाह ॾियां मुबारक हिन महीने जी तुराब आला रुतबो आला जंहिंजो शान आहे जंहिंमें प्यारो सोलथो क़ुर आहे मोटी आयो माह ही रमज़ान माशाअल्लाह ज़बरदस्त रमज़ान शरीफ़ जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कयईं त आम ॾींहंनि में माण्हुनि खे चइबो बाबा निमाज़ पढ़ो नेकी कयो अलाह जो ख़ौफ़ रखो त उहो बहानो बणाईंदा आहिनि साईं छा कयूं शैतान नथो छॾे सही अल्लाह ताला बाननि ते एॾो महिरबान आहे जो रमज़ान जो महीनो जॾहिं पंहिंजो मोकिलियईं हज़रत जिब्राईल खे हुकुम कंदो आहे जिब्रील अर्ज़ु कंदो जी रबे जलील वञ शैतान खे क़ैद करे काबू करे समुंड जे तरे में वॾे गरे पथर सां ॿधी क़ैद करे छॾ त जीअं मुंहिंजे महबूब जी उम्मत जे लाइ शैतान वारो बहानो बि ख़तम थी वञे इहो ई सबबु आहे ज़फ़र साईं जो हिन भलारे महीने में मस्जिदूं आम 11 महीननि जी भेट में वधीक आबाद हूंदियूं आहिनि बिल्कुलु वधीक ऐं ॾींहुं राति उते माण्हू पहुचनि था रातिनि जो रातियूं वेहनि था सॼी राति इबादतूं कनि था हिन भलारे महीने में प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं हाणे प्रोग्राम पंहिंजे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचण वारो आहे मां त चवां त आख़िर में आजिज़ अलाह ॾिनो खां को नात ॿुधूं ॾाढो पहिरियां बि ॾाढो बहितरीनु नात ॿुधाई आजिज़ अलाह ॾिनो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन हाँ खूब आ
रब नवाज़ियूं नेमतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में ख़ूब आहिनि रब नवाज़ियूं नेमतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में नूर क़ुरआनी थियो नाज़िल मिठे हिन माह 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 में अलफ़ अहसानी असां ते अज़मतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में मग़फ़िरत जो आ महीनो आ मिलियो मौक़ो वरी 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 फैज़ हासिल क्यों कमायो फैज़ हासिल क्यों कमायो क़ुर्बतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में सरवरी आ साल सारे जी मथां हिन माह जे सरवरी आ साल सारे जी मथां हिन माह जी सरवरी आ साल सारे जी मथां हिन माह जे सरवरी आ साल सारे जी मथां हिन माह जे लोक लियाकत पियो लुटे थो लोक लियाकत पियो लुटे थो मोहबतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में ख़ूब आहिनि रब नवाज़ियूं नेमतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में बेबहा बारीअ वसायूं बरकतूं रमज़ान में सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त तेसिताईं सदाईं गॾु।